न्याणीअ जी ज़िंदगीअ जो सुवाल हुयो। बीमार लाचार गरीब न्याणी जेका तव्हांजे न्याणियुनि सां ख़ुशियूं वंडींदी हुई, मारे छॾियो तव्हां हुनखे, मारे छॾियो। हलार पुट ही छा पियो करी? सांवर नाले हिकु शख़्स जे बारे में तव्हां सां कुझु ॻाल्हाइण आयो आहियां। सांवर? हा साहब, जंहिंखे अवां धाड़े जे केस में गिरफ़्तार कयो। असां पंहिंजी अखियुनि सां ॾिठो आहे गोरी ऐं उन हालार खे। हाँ साईं, ॾींहं ॾिठे जो खुलेआम इश्क जा पिंघा लोॾे रहिया आहिनि। घणी थी चुकी, हाणे न पोड़े साले जी फिटी आहे, अहिड़ी फिटी अथसि जो न मां असांखे बि गिरब अचण लॻी आहे। हीअ रुॻो तव्हांजी मुंहिंजी न, पर सॼी राज जी बदनामी आहे।